ॻाल्हि कई त कोर्ट जे ज़रिए इहा शइ क्लियर थी। तव्हांखे हूंदो त पहिरें ॾींहुं जॾहिं इहो इंसिडेंट थियो त मां हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कई। उन में मां इहा शइ पहिरें ॾींहुं चई त बाबा असां बेगुनाह आहियूं ऐं असांखे हिन केसनि में लोड़ियो थो वञे, छिकियो थो वञे। अहिड़ी ॻाल्हि कतन कान ही जेका हे अधी हर पंहिंजे फोरम ते वेही चवे थी त साईं फिलाणो सुबंदार काउंसल ही फिलान ही पीरी इहे घटि वधि ॻाल्हाइण, इहो तसुर सिर्फ़ु उन्हनि खे हिकिड़ी पब्लिसिटी जो तरीक़ेकार पंहिंजो हुननि रखियो हो। मूंखे इन्वॉल्व करे या मुंहिंजे भाउ खे इन्वॉल्व करे। तव्हां पाण ईंदड़ वेंदड़ आहियो, शहरनि में घुमो था, अचो था। तव्हां मूंखे ॿुधायो त हिकिड़ो माण्हू जेको सुबुह जो 9 बजे हैदराबाद ऐं टंडे मोहम्मद ख़ान वञण वियो आहे त उन खे बि उतां 1.5 कलाक लॻो आहे। त सुबुह जो 9 बजे मेड़ में ॾोह करे 11:15 बजे उहो टंडे मोहम्मद ख़ान में मौजूदु थी सघे थो, या त तव्हां लॉजिकली ॻाल्हि थी थिए। अदी वारनि जे जेके पहिरों त अदी खे इहा बि ख़बर कोन हुई त केस छा हो, कीअं थियो। करण वारो न अदी पाण चशमदीद गवाह आहे उन हंध जी, न अदी जो जेको चाचो आहे जंहिं केस दाख़िल कयो आहे उहो चशमदीद गवाह आहे, न ई उन केस में जेके 2 शाहिद आहिनि उहे चशमदीद गवाह। उहे जेके चशमदीद गवाह उन केस जा हुया, उन चशमदीद गवाहनि खे हिननि पाण पंहिंजी रिटन पने सां गिव अप कयो हो त बाबा इहे पंहिंजी शाहिदी न ॾियनि। उहा त पाण करे चुका आहिनि, उन शइ में पाण क्लियर आहिनि। जेके ॻाल्हि पंहिंजी मां खणी चवां त बाबा FIR सुबुह जो तव्हां इंसिडेंट थियो, जंहिं ॾींहुं 17 तारीख़ आहे इंसिडेंट थियो, 17 तारीख़ जी इंसिडेंट में जेसि ताईं असांजे नाला इंक्लूड कया विया आहिनि या मतिलबु 17-18 कलाकनि खां पोइ सलाह सबूब करे ॿियनि माण्हुनि सां, कुझु माण्हू जेके मुल्क खां ॿाहिरि आहे उन्हनि सां इन्हनि सलाह करे ऐं हिकिड़ो असांजो नालो उन्हनि में विधो वियो, उहो त ज़ाहिर ॻाल्हि आहे। तव्हां पाण सोचियो था, तव्हां बि दुनिया में उथो वियो था, तव्हां जेॾी महिल ॾोह थींदो आहे त माण्हू उन महिल ॿुधाईंदो आहे फिलाणा ॾोह करे आहे या फिलाणनि असांजो ॾियणु एतिरो अखियुनि ॾिठी शाहिदी आहे हिननि जी त उन महिल त हिननि खे चवणु खपे त बाबा फिलाणे जेको माण्हू अचे असांजे घर में हे करे विया। उहा शइ उन महिल छो न पिया चवनि? या जेको असांजो साईं अदी जो चाचो धकी थियो हो त उहो धकी 8-5-7 कलाक जीअरो हो, ॿुधे पियो, ॻाल्हाए पियो, त उहो छो न पियो चवे त बाबा बुरहान खान हीअं अचे गाॾी लाइ शीशो लाहे चई त बाबा फिलाणा खान वञी हिनखे मारियो। इहा शइ उन महिल इन्हनि कुझु बि कोन कयो। सरदार साहब, तव्हांजो वॾो नालो आहे, हेॾे वॾे ट्राइब जा सरदार आहियो, नवाब आहियो, तव्हांजे वालिद साहब जा फ़ैसिला मशहूरु आहिनि, सभु कुझु हैंडल करे वेंदा हुआ। हीउ केस तव्हांखां मिस हैंडल कीअं थियो? अरे मिस हैंडल जी ॻाल्हि ई कान्हे न बाबा। जॾहिं हू मुंहिंजे मथां आङुर था खणनि त तव्हां असांखे मारायो आहे, तूं मारायो आहे, तुंहिंजे भाउ मारायो आहे, फिलाणे धमकी ॾिनी आहे, त मां त हिकिड़ो त मूंखे अक्यूज़ था कनि। हिन में मिस हैंडलिंग कहिड़ी आहे? न पोइ अक्यूज़ थियो त आख़िर सोर्स ऑफ कंफ्लिक्ट त हूंदो न। मुख़्तियार तव्हांजे वेझो रहियो आहे, उनजो वालिद यानी उमेर रुबाब जो ॾाढो तव्हांजे वेझो रहियो आहे, पोइ आख़िर कहिड़ी अहिड़ी मामला पैदा थिया जो दूरियूं थियूं? ॻाल्हि छा आहे त इहो ख़ानदान हिते असांजे मेहर जे इलाइक़े सॼे में हिकिड़ो ड्रग हैंडलिंग कंदा हुआ। उहा दुनिया खे ख़बर आहे, कंहिंखां लिकल कान्हे। तव्हां यूट्यूब ते वेंदव या तव्हां गूगल कंदव, सर्च कंदव, तॾहिं बि हिते मेहर जे शहर में हाणे बि कुझु साल साल अॻु में मायूं पंहिंजे ॿारनि जे हिसाब में पिटींदी पियूं वतन, पाण अदी जे नाले, अदी जे फैमिली जे नाले चवंदा पिया वतन। इहो कहिड़ी असां पहिरें ॾींहं खां वठी इहा शइ जेका असांजी हिते हुई, जेका ज़ाहिर थियण खां बाद इहा मना करण ते असां ख़राब थी था वञूं।